नवाबशाह में नौजवान महांगाई का तंग अची मुबीना आपघात कर छॾियो आहे। बी सेक्शन थाने जी हद में नौजवान रहीम बख्श सूमरो वण में रसो ॿधी आपघात कयो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। नवाबशाह में नौजवान महांगाई का तंग अची आपघात कर छॾियो आहे। बी सेक्शन थाने जी हद में नौजवान रहीम बख्श सूमरो वण में रसो ॿधी मुबीना आपघात कयो आहे। तव्हांखे ॾुखोईंदड़ ख़बर ॾियूं पिया। नवाबशाह में नौजवान महांगाई का तंग अची मुबीना आपघात कर छॾियो आहे। बी सेक्शन थाने जी हद में नौजवान रहीम बख्श सूमरो वण में रसो ॿधी मुबीना आपघात कर छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकरी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। ज़ुल्फ़कार, महांगाई खां तंग अची नौजवान मुबीना आपघात कयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त बी स्टेशन थाने जी हद गुलशन ऐं मदीना टाउन जो रहवासी आहे। 18 सालनि जो रहीम बख्श सूमरो ॿुधायो पियो वञे त महांगाई ऐं पसंद जी शादी न थियण जे करे हुन अॼु उते घर भरिसां जेको हुन में फाहो काई ख़ुदकशी करे छॾी आहे। ऐं ख़ुदकशी करण खां पोइ त जेके माण्हू उन्हनि खे वासनि खे सुवार ॾिनो। पुलिस ऐं वास जेको अथो लाश लाइ अस्पताल मुंतक़िल करे थी। ठीक है ज़ुल्फ़कार, मेहरबानी तफ़सील ॾियण लाइ।